नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कंदकोट में खबर ॾींदा हलूं त अॼु डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी कंदकोट शहर जो अचानक दौरो करे कंदकोट डिस्पोजल कम ऐं मुकामी माण्हुनि खां खाद खुराक वारी शयुनि जी अघनि जो जाइज़ो वरितो। डीसी कश्मीर ठुल रोड ते तइमीर थींदड़ बाईपास कंदकोट जे कम ते इत्मिनान जो इज़हार कयो। तंहिंखां बाद डिप्टी कमिश्नर शहर जी मार्केट में मुर्गी जे ॿिनि दुकाननि ते सफ़ाई न हुअण ते जुर्मानो कंदे दुकानदारनि ऐं वापारियुनि खे हिदायत कई त हू अवाम खे वध खां वध रिलीफ ॾियनि, रोज़ानो इस्तेमाल थींदड़ शयुनि जे मुक़रर थियल अघनि जी लिस्ट मुनासिब जाइ ते लगाइनि ऐं उन मुताबिक शयूं विकणनि। रोजमर्रा शयूं ज़ख़ीरो कंदड़नि खिलाफ कार्रवाई कई वेंदी। डिप्टी कमिश्नर कश्मीर एट मुनव्वर अली मिठियाणी स्टेट कमिश्नर कंदकोट मोनिस राहुजो खे हिदायत कई त हू पंहिंजी तालुके में रेड चेक करण लाइ मार्केटुनि जा अचानक विज़िट करे ऐं वधीक मुनाफ़ो वठंदड़नि खिलाफ कानून मूजिब कार्रवाई करे। तंहिंखां बाद डिप्टी कमिश्नर कश्मीर एट मुनव्वर अली मिठियाणी सिविल अस्पताल जो पिण दौरो करे अवाम जी बुनियादी ज़रूरत सेहत ऐं दवाउनि जी फराहमी जो पिण जाइज़ो वरितो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।